ओम शांति। जमावक्यन नष्टो मोहा ठहरजी बिल्ल बिल्ल युक्ति 22/7/1972 जमावक्यन पांच के हर एक स्मृति स्वरूप समझदा है। स्मृति स्वरूप करके सदा ही याद रहेगा कि मैं आत्मा है, मुझे बाबा परमात्मा है। ये तक याद रहेगा ना कि हाँ जरूर याद रहेगा। देह देह संबंध पदार्थ वस्तुओं कोई याद तो जरूर याद रहेगा। कोई निंद्र में भी शाखा कुछ तो सके वो गाल याद रहेगा। स्मृति स्वरूप ही वजन स्थिति कदी थींदी। स्मृति स्वरूप कदी थींदा आहियूं जॾहिं नष्ट हुआ थी वेंदा। न देह देह संबंध पदार्थ वस्तु वैभव में मोह खत्म थी वेंदा न त स्मृति स्वरूप मतलब बाबा जी आ रही है। तो बाबा जी चवनि था कि स्मृति स्वरूप कदी थींदा आहिनि जॾहिं असां नष्ट मोहा थींदा आहिनि। नष्ट मोह स्मृति स्वरूप है विस्मृति स्वरूप है। स्मृति स्वरूप विस्मृति में शो ईंदा है। हाणे असांखे इहो अभ्यास कंदासीं न त असांखे हाणे मूंखे बाबा यादि है। हाणे मां बाबा खे छो बोलती आहियां। बाबा कुछ कहना नहीं छो लेकिन बाबा सां गॾु मां ॿुधा ॾिसां सभु कुछ करा। जरूर कोई न कोई मोह अथवा लगाव आहे त कॾहिं त स्मृति भुलिजी वेंदी आहे न। त छा जो बाप जो पहिरियों वाइदो कयो कि ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ंदासीं। छा इहो पहिरियों वाइदो निभाइण न ईंदो अथव। बाबा सॼो सां वाइदो कयो आहे ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़णो आहे। इहो पहिरियों वाइदो यादि न ईंदो अथव। पहिरियों वाइदो ई न निभाईंदव त पहिरें नंबर जा पूज्य में राज्य अधिकारी में व राज्य जे संबंध में कीअं ईंदव। त जेकी आत्मा इहो पहिरियों वाइदो निभाईंदी वही पहिरें नंबर जी पूज्य राज्य अधिकारी व राज्य के संबंध में वो आत्मा ईंदी। चाहे गद्दी ते चाहे उनके संबंध में अचे त बाबा सां कनेक्शन जोड़दासीं तॾहिं त वठो मिलंदो न। हिक ॿिए सां निभाइणो आहे लेकिन हिक ॿिए खे यादि थोरी करणो। बाबा खे यादि करणो न। छा सेकेंड जन्म जे राज्य में अचणो अथव त पहिरियों वाइदो नष्टो मोह हुजण जो निभाईंदो आहे जो उहो ई पहिरीं जन्म जे राज्य में ईंदा आहिनि। पहिरियों वाइदो चओ व पहिरियों पाठ चओ व ज्ञान जी पहिरीं ॻाल्हि चओ। पहिरियों वाइदो पहिरियों पाठ या ज्ञान जी पहिरीं ॻाल्हि चओ वो पहिरियों अलौकिक जन्म जो श्रेष्ठ संकल्प चओ। अलौकिक जन्म जो पहिरियों श्रेष्ठ संकल्प कहिड़ो आहे। हिकु श्री बाबा ॿियो न कोई। छा हिनखे निभाइण मुश्किल लॻंदो आहे। पंहिंजे स्वरूप में स्थित थियण व पंहिंजे पाण जी स्मृति में रहण कोई जन्म में मुश्किल लॻियो। मां फलानो आहियां, ये मुंहिंजी शिकल आहे, ये मुंहिंजा कपिड़ा आहिनि, ये सभु मुश्किल लॻियो। सहजी स्मृति में अचण तो स्मृति स्वरूप अलौकिक जन्म जी स्वस्वरूप की स्मृति में मुश्किल छो अनुभव कंदा आहिनि। अलौकिक जन्म जो स्वस्वरूप छा आहे। मां निराकार आत्मा असांजी घटी वारो शरीर न लाइफ जो फरिश्तो स्वरूप शरीर। इनमें मुश्किल छो अनुभव कंदा आहिनि। जबकि साधारण मनुष्य जे लाइ भी कहावत आहे कि मनुष्य आत्मा की विशेषता ही है कि मनुष्य जो चाहे वो करे।
विश्व और मनुष्य में मुख्य अंतर ही ये ॿुधाईंदा आहिनि। तो जॾहिं साधारण मनुष्य आत्मा जो चाहे तो करे दिखाए थी, तो छा श्रेष्ठ आत्मायूं, शक्ति स्वरूप आत्मायूं, नादेश्वर आत्मायूं, श्रेष्ठ आत्मायूं, शक्ति स्वरूप आत्मायूं, नादेश्वर आत्मायूं, बाकी समीप संपर्क में अचण वारी आत्मायूं, बाकी डायरेक्ट पालना वठण वारी आत्मायूं, पूजनीय आत्मायूं, बाप खां भी श्रेष्ठ मर्तबो पाइण वारी आत्मायूं। तो बाबा केॾी तारीफ़ था करे, केॾी महिमा था करे। माण्हू भगवान जी महिमा कंदा आहिनि, बाबा की महिमा करे थो। गीता श्रेष्ठ मनुष्य आत्मायूं, शक्ति स्वरूप आत्मायूं, नॉलेजफुल आत्मायूं, बाप जी समीप संपर्क में अचण वारी आत्मायूं, बाप जी डायरेक्ट पालना वठण वारी आत्मायूं, पूजनीय आत्मायूं, बाप खां भी श्रेष्ठ मर्तबो पाइण वारी आत्मायूं। जो चाहे वो न करे सकती। साधारण और श्रेष्ठ में अंतर ही छा रहे थे। साधारण आत्माएं जो चाहे वो कर सकती है, लेकिन जड़ी चाहे ये चाहे वो न कर सकती है। जो चाहे तो कर सकता है, लेकिन जड़ी चाहे ये चाहे वो न कर सकती है। टाइम लगदो तो उन्होंने प्रकृति की पावर अच्छा ईश्वर की पावर ना है। ईश्वरीय पावर वाली आत्माएं अच्छा है, जो चाहे जड़ी चाहे ये भी चाहे वो ऐसा कर सकते हैं। बाबा से सीधे अथॉरिटी नहीं है। ईश्वरीय पावर वाली आत्माएं जो चाहे जड़ी भी चाहे ये चाहे वो कर सकता है। चेक कर जो है अच्छा जो चाहे जड़ी भी चाहे ये भी चाहे वो कर सकता है। तो जो विशेषता है कि प्रैक्टिकल में ना ला सकता है। जैसे कि बाबा कृष्णा जो चाहे जड़ी चाहे ये चाहे वो कर सकता है। देखिए भी के बाबा विशेषताएं में तो प्रैक्टिकल में न ला सकता है। वह माण्हू भी अञा तो यही चवंदा आहियो कि चाहींदा त न आहियूं लेकिन थी वेंदो। जो चाहींदा आहियूं वो करे न पाईंदा। ये बोल मात्र सर्वशक्तिवान जा आहिनि, वो श्रेष्ठ आत्माउनि जा। ये बोल मात्र सर्वशक्तिवान वो श्रेष्ठ आत्माउनि जा आहिनि। चऊं था मात्र सर्वशक्तिवान मां श्रेष्ठ आत्मा है। तो मां हाणे सिर्फ मन में बाबा जी संकल्प कहते हैं, बुद्धि में जो बाबा श्रीमद मिले वो ही मौज से, बाकी सब श्रीमद खन्नास, सब संस्कार खन्नास। अथॉरिटी पंहिंजे सूक्ष्म कर्मेंद्रियों स्थूल कर्मेंद्रियों को ऑर्डर करना से न तरीके से करे सकता है। साधारण आत्माएं जो ये संकल्प आए साधारण अगर ये चऊं ताकि मां ये नथी करे सघां तो मतलब साधारण आत्माएं तो छा पंहिंजे खे साधारण आत्माएं कहलाईंदा आहिनि। पंहिंजो अलौकिक जन्म अलौकिक कर्म जो आहे उनखे भुलिजी वेंदा आहिनि। असांजो हाणे नयो जन्म थियो आहे, असांजा माता पिता आहिनि, माता पिता जी पालना मिले थी, माता पिता से अलग रीति सृष्टि जे रहन सिखाइनि था, पढ़ाई पढ़ाइनि था, एग्जाम भी वठनि था टीचर ठही करे, असांखे स्वर्ग जो वरतो भी ॾियनि था। कहिड़े भी वस्तु सां कहिड़े भी व्यक्ति सां कोई भी व्यक्त भाव सां लगाव छो हूंदो। जो भी वस्तु ॾिसता है उन वस्तुनि जी तुलना में जो अलौकिक जन्म की प्राप्ति आहे उहो ॿियो ये वस्तुनि में राजीअ जो फर्क़ न अनुभव कंदा आहिनि। कहिड़ी भी वस्तु वो कहिड़ी भी व्यक्ति सां
कोई भी व्यक्त भाव जो लगाव शो हूंदो शो आहे हिन ते छा तव्हां अञा ताईं अनुभव न कयो अथव कि बाबा द्वारा जो असांखे हिन जन्म में बाबा द्वारा जो इन इंद्रियन खां परे वारो सुख शांति खुशी आनंद जो मिले तो जो दुनिया वाले माण्हुनि द्वारा जो असांखे प्राप्त थिए तो व्यक्ति वस्तु द्वारा हुनमें राति जो फर्क न दुनिया वारा ॿाहिरनि जी चीजूं खाईंदे वे केॾो ख़ुशि थींदा आहिनि केॾो सुठो लॻंदो अथव मुंहिंखे लेकिन असांखे ॿाहिरि जी चीजूं खाइण में सुठो लॻंदो कि बाबा सां जॾहिं असांजो सुठो योग लॻी वेंदो आहे तॾहिं असां गुलाब जामुन पताशा या जो भी ॿाहिरि पिज़्ज़ा बर्गर मिलंदो आहे उहो अनुभव कंदा आहियूं हुन खां बि श्रेष्ठ हुननि खां बि ऊचो टेस्ट अनुभव कंदा आहियूं न जॾहिं बाबा सां सुठो लिंक जुड़ी वेंदो आहे बाबा खां शक्ति मिलंदी आहे बाबा जी ज्ञान जी गहराई में वेंदा आहियूं मनन चिंतन कंदा आहियूं बाबा सां सर्व संबंध निभाईंदा आहियूं तो दुनिया में जो संबंधी आहिनि वस्तु आहिनि वैभव आहिनि उहो त कुझु बि न जॾहिं आत्मा की अनुभूति ॾींदी आहे न परमात्मा द्वारा त हुनजे लाइ माण्हू चवंदा आहिनि केॾो त्याग कयो अथव अरे तव्हां इहे ॿाहिरां जी न खाईंदा आहियो केॾो वॾो त्याग कयो अथव लेकिन असांखे मिले छा असांखे जो मिले थो हुनजे अॻियां तुंहिंजे त्याग थोरी कयो असांखे उहो सुठो मिले थो हिन करे असां हिनखे छॾियो आहे त्याग न कयो आहे हिनखे छॾियो आहे त बाबा सिद्धि अनुभव न कयो अथव व्यक्त भाव सां प्राप्त जेको दुख शांति जो अनुभव अञा ताईं पूरो न थियो आहे संबंधन में ईंदा आहियूं या चीज खाईंदा आहियूं त शरीर जे मां संबंधन में ईंदा आहियूं त कोई न कोई लड़ाई झगड़ो थी वेंदो आहे दुख शांति जो अनुभव न आहे अञा ताईं जो भी व्यक्ति ॾिसंदा आहियो हुन सर्व व्यक्तियुनि सां पुराणी दुनिया जे नाते थी व संबंधन थी हिन अलौकिक जन्म सां समाप्त न कयो अथव अलौकिक जन्म असांजो थियो आहे त बाक़ी सभु केसी असांजा भाव अञा ताईं इहे मुंहिंजो पति मुंहिंजा ॿार ॾिसंदा आहियूं इहे सभु आत्मा मुंहिंजा भाउ इहे ॾिसंदा आहियूं जॾहिं जन्म नयो थियो त पुराणे जन्म जे व्यक्तियुनि सां गॾु पुराणो संबंध समाप्त न कयो अथव नए जन्म में पुराणा संबंधन जो लगाव रहंदो आहे त व्यक्तियुनि सां बि लगाव रखी कीअं सघंदा आहियूं बाबा चए थो वस्तु वैभव सां त परे हुननि सां बि परे त व्यक्तियुनि सां बि कीअं लगाव रखी सघंदा आहियूं हुननि सां बि लगाव न तव्हां चओ इहे मुंहिंजी धीउ आहे ऐं उहा धीउ तव्हांखे कॾहिं उल्टो जवाब ॾे त दुख थींदो ऐं उहो ई चओ इहे आत्मा आहे मुंहिंजो भाउ आहे ऐं उहो तव्हांखे उल्टो जवाब ॾींदी त तव्हांखे लॻंदो हुन आत्मा ते रहम ईंदो अरे मुंहिंजो आत्मा भाउ में इहो बुरो संस्कार आहे उल्टो सुल्टो ॻाल्हाए थी ज़रूर हिनजे मन में कोई ॻाल्हि हूंदी ज़रूर ही कंहिं ॻाल्हि जे कारण दुखी परेशान हूंदी ज़रूर इहा आत्मा में अप्राप्ति हूंदी कुझु थियो आहे तॾहिं हीअं थी ॻाल्हाए अरे मुंहिंजी धीअ मूंसां हीअं थी ॻाल्हाए त दुख थियो अलौकिक जन्म जो अलौकिक संबंध यादि रखी करे हुन सां संबंध निभाए त दुख ख़तम थी वेंदो त बाबा ईअं त चवनि था कुझु छॾण लाइ नथा चवनि बाबा सिर्फ़ु चवनि था हाणे आत्मिक दृष्टि रखो भले तव्हांखे जो खाइणो आहे खाओ लेकिन मूंखे यादि करे खाओ ताकि उहो तव्हांजे शरीर में वेंदो या जे बि भावना संस्कारनि सां माण्हुनि ठातो आहे त उहा वीचार भाव तव्हांजे मन ते इफेक्ट न करे जो तव्हां खाओ था उहो तव्हांजे शरीर खे ख़राब न करे इहे चेंज करणो इहे कॾहिं थींदो
सदा स्मृति में रहने से कि मैं आत्मा है, मुझे बात परमात्मा है, मुझे अलौकिक जन्म के नंढी सी ॻाल्हि माण्हुनि जेका यादि ई न रहे मूंखे बीपी शुगर आहे ऐं उहे ई खाईंदो रहे पींदो रहे त छा थी उहे बस ये यादि रखो कि मां आत्मा है, मुंहिंजो बाप परमात्मा है। हाणे मां हिन रीति न हलियमि त मूंखे दुख शांति परेशानी थींदी। मां इहे स्मृति में रही करे न खाधो त चीज मूंखे बीमार करे छॾियो, हिन चीजनि जे कारण खाइण सां मुंहिंजो मन शांत थी वेंदो। ॻाल्हि त बाबा चए थो त बाबा चवनि था कि हाणे नए जन्म में पुराने बाबा चवनि था जॾहिं जन्म नयो थियो त पुराने जन्म जे व्यक्तियुनि सां गॾु पुराणो संबंध बि समाप्त थी वियो न। नए जन्म में पुराने संबंध सां लगाव रहंदो आहे त व्यक्तियुनि सां बि लगाव रखी कीअं सघंदा है। जॾहिं उहो जन्म ई बदिली वियो त जन्म सां गॾु संबंध ऐं कर्म बि बदिली विया। बात त ये चओ कि हाणे ते अलौकिक जन्म ई न थियो। अगर असांजी स्मृति न बदिली आहे त सम्झो न कि जन्म वरितो ई न। सिर्फ़ असां ॿुधूं था साधारण रीति सां जाते जन्म थींदो आहे, जन्म जे प्रमाण ई कर्म कंदा आहिनि। कंहिंजो जन्म वॾे परिवार में आहे, कल्ह अगरि हुन नंढे परिवार में वञी करे जन्म वरितई त उहो हुन अनुसार ई कर्म कंदो न। संबंध संपर्क हुन अनुसार ई थींदो, पिछले जन्मनि जो सभु भुलिजी वेंदो। त हिते को जन्म अलौकिक ऐं संबंध लौकिक सां छो चवंदा मां आत्मा है, मुंहिंजो बाप परमात्मा है। ऐं अगरि तव्हां चयो मुंहिंजी धीउ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो पति, मुंहिंजा पत्नी, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो घर, त पोइ उहो तव्हांखे एक्सेप्ट ई न कंदा, ॿियो ई खिटखिट थी वेंदी। कर्म बि लौकिक रीति कंदा त ठीक न करे सघंदा। त हाणे ॿुधायो नशो मुंहं थियण सहज आहे या मुश्किल? नशो मुंहं ठाहिण लाइ छा कयो आहे? सिर्फ़ हिकु ये स्मृति रखणी आहे कि हाणे मां कंहिंजो ॿार आहियां। सर्व संबंध बाबा सां रोज सुबुह जो रिवाइज करो कि मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजी माउ केरु आहे, मुंहिंजो भाउ भेण सखा साजन सतगुरु टीचर वो केरु आहे। जीअं ॿार खे सिखाईंदे न योर फादर नेम इज दिस, मेरे पिता का नाम ये, मेरी मम्मी का नाम ये, मेरे भाई का नाम ये असांखे रोज जेसिताईं पक्को न थिए, रोज जेसिताईं पूरी इमर्ज रूप में न रहे। त ॿुधायो हाणे नशो मुंहं ठाहिण सहज आहे या मुश्किल आहे? मुश्किल छो लॻंदो आहे? छो जो जंहिं समय मोह उत्पन्न थींदो आहे हुन समय पंहिंजी शकल न ॾिसंदा आहियूं। आईनो त मिलियो आहे न, आईनो साथ न रहंदो आहे छा? कहिड़ो आईनो? नॉलेज जो आईनो। अगरि शिकिल खे ॾिसंदा त मोह ख़तम थी वेंदो। अगर ये ॾिसण जो अभ्यास पइजी वियो त अभ्यास खां पोइ न चाहींदे बि बार बार ही आईने की तरफ खिचे वेंदो। स्कूल में कईनि जी आदत हूंदी आहे न बार बार ॾिसण जी, प्रोग्राम न ठाहींदी लेकिन ऑटोमेटिकली आईने तरफ हली वेंदी। छो जो अभ्यास आहे न, ये भी नॉलेज रूपी दर्पण में कहिड़े आईने में ॾिसणो आहे? ज्ञान जी नॉलेज रूपी दर्पण में। जो हर अधु घंटे में बाबा जी ज्ञान खे रिवाइज करो कोई न कोई पॉइंट, तो समझ में अची लो कि मां देही अभिमानी आहियां या देह अभिमानी। बाबा जी श्रीमत के हला हर अधु घंटे में चेक करो मां छा थी करां, मुंहिंजी स्मृति छा आहे करण में। हिन ते मैंने खे पंहिंजो ॿार सम्झी करे सम्झायां थी या आत्मा ते आईनो थी। नॉलेज रूपी दर्पण में स्वयं खे ॾिसो, पंहिंजे समान रूपी दर्पण में बार बार ॾिसो, बार बार ॾिसंदा रहो। पंहिंजे समान जी अगरि असां हर घंटे यादि रखंदासीं मां बाबा जो ॿार आहियां या ॿियो कोई बि समान,
सभी ऐसा कि याद रखा मैं मास्टर सर्वशक्तिवान है। तो यदि ऐसा ये मन में याद करूँगा हर आधे घंटे में, तो उन समय जिसको मुझे ये काम करने हुए संबंधन में हिंदे हुए माँ मास्टर सर्वशक्तिवान की स्थिति है कि माँ घबराया थी, डरा थी, रोया थी है, जो भी है। भारत जनता तो देहाभिमान का फौरन इस्तेमाल लेती है। तो नॉलेज रूपी दर्पण इस्तेमाल रूपी दर्पण में बाबा विचार तो देहाभिमान का फौरन इस्तेमाल लेती है। स्थूल शरीर में कोई भी अंतर मालूम थींदो है ना, आईने में जिस तरह का फौरन ठीक करेगी वही ना अलौकिक दर्पण में जो वास्तव जो रूप अलौकिक दर्पण में जो वास्तव स्वरूप की दिखती हुई जो देह अभिमान में अचानक संकल्पन जो स्वरूप व्यर्थ बोल जो स्वरूप व्यर्थ कर्म व संबंध जो स्वरूप स्पष्ट दिखना सा व्यर्थ के समृत में बदली सकता। घड़ी घड़ी नॉलेज के दर्पण में जिसका से समान में सुखी न से अगर किसी भी टाइप के व्यर्थ में फसल आए ना, व्यर्थ बोध संबंध संपर्क कर्म में से चले गए समृत में बदली सकता। वो मोह रहेगा खत्म थी ना, टेंशन रखो ये कुछ भी ना था। हर घंटे जो ट्रैफिक कंट्रोल लगाए थे कमेंट मुझे बाबा की याद करना था। बाबा की याद करना चाहिए अटेंशन अच्छी है कि मैं शाह गलत सोचू, शाह गलत गाला है, शाह कर्म कयो गलत अब मोह खत्म दिए जी नष्ट मोह थी नशे का नष्ट मोह सगत उसका स्वरूप सुता ही रही नशे सहज नाई बाबा से तो ये कोई व्यू लिफ्ट भी रखो जैसा कि घड़ी घड़ी बाबा याद रहे नष्ट मोह थी तेरी सर्व प्राप्ति हिक द्वारा थी गया तो हुनमें तृप्त आत्मा न थी लवशा कोई अप्राप्त वस्तु हुंदी तरी तृप्ति न थी ना, अप्राप्त वस्तु हुंदी तरी तृप्ति न थी। अगर आत्मा के सब प्राप्ति थी हुई हो ना परमात्मा द्वारा तो वो तृप्त थी वेंदी। अञा तृप्त न थिया मतलब कोई न कोई अप्राप्ति है तो सर्व प्राप्ति जो अनुभव न थींदो। अञा तृप्त आत्मा न थाया जो बाप लई सघंदा आहिनि छा उहा विनाशी आत्मायूं हिकिड़े जन्म में असांखे रही सघे। बाबा खे याद कंदे जो इंद्रियन खां परे सुख शांति खुशी प्रेम आनंद शक्तिशाली स्थिति जो अनुभव थींदी आहे वो हिकिड़े जन्म में असांजे देहदारी माफ़ी संबंधित अनुभव कराए वो तो सच्चाई है। ये तुम ज्योति ये तुम ज्योति ये तुम ज्योति ये तुम ज्योति बाबा सजे है सब कुछ मिल जो मां जी को तो मुख्य पांच बाप द्वारा हिकिड़े जन्म में प्राप्त थींदो तो ॿुधायो बुद्धि काॾे वेंदी। भटकाइण वारनि में रुलाइण वारनि में ठुकराइण वारनि में ठिकानो ॾियण वारनि समझदार माण्हू जी बुद्धि काॾे वेंदी। अगर अनुभव करे छॾियो कि बाबा द्वारा असांखे मिले थो, बाबा असांखे भटकण रुलाइण भटकण खां छुड़ाइनि था, बाबा द्वारा असांखे प्राप्त थो थिए त बि अगर असां देहदारी देह जे संबंधदार वस्तु वैभव में असांजी बुद्धि भटकती रहेंदी त ॿुधायो ठीकु आहे। प्रश्न कंदा न त बाबा खे बि आत्माउनि सां यही प्रश्न आहे कि अगर असांजी आत्मा खे सम्झ अची वई कि बाबा खां जो प्राप्त
हेतु सखी के भी देहदारी संबंधी वस्तु वैभव का प्राप्त न थी तत्व समझ अच्छी वही काटे की घड़ी घड़ी याद करना तब बाप की भी आत्मन से ये प्रश्न है एक प्रश्न जो उत्तर जड़ी दही न पायो अन्य कहीं दही न पाया है जिन प्रश्न जो उत्तर सुराज लाए प्रसन्न रहेंगे और समझे भी सिर्फ उत्तर न ले समझे भी कि हाँ बाबा ही जिन जो उत्तर सुराज लाए प्रसन्न रहेंगे जे उत्तर न दिनो वो बार बार उतरती कला में उतरता ही रहे हैं नष्ट हुआ ठहरना पंच स्मृति स्वरूप ही चेंज करना स्मृति के चेंज करना से आप ही वो खत्म किए करे दीजिए इसका प्रैक्टिकल करे से लगता है समझो के चीज में या बाहर में मोह है मोहवश चिंता न करो हर समय स्मृति में लाए चुकी वो आत्माएं बाबा जो बाबा उन्हें ध्यान रखना अलग अलग लेकिन मोह अर्थात अगर ताकि दुख थे तो मोह विकार होगा दुख का दुखी करवा अॼु कंहिंजो ॿिए कंहिंजो ॿाहिरि वञे हुनजे लाइ चिंता कंदो न ॿिए कंहिंजे ॿार सां कुझु थी वञे त दुखी परेशान थींदा त उहे बाबा जो ॿार असांखे बाबा इहे तव्हांजो ॿार आहे बाबा तव्हांजो ॿार हेॾे वियो आहे बाबा तव्हांजो ॿार ईअं थो करे त उहो मोह असांजो कढणो जंहिंजे कारण असांखे दुख परेशानी थिए थी त मोह तॾहिं ईंदो आहे जॾहिं स्मृति रहंदी आहे कि मां गृहस्थी आहियां मुंहिंजा ॿार आहिनि असांजो घर असांजो संबंध आहे तॾहिं मोह थींदो चिंता त थींदी न असांजा ॿार असांजा घर गृहस्थी वारा हेॾे विया आहिनि चिंता त थींदी चिंता मोह वश जो तव्हां मुंहिंजी खिचो था पकड़े वेठा आहियो इहे सभु जॾहिं असां ख़तमु कंदासीं न मां गृहस्थी आहियां ये त हद जी जिम्मेवारी खे बेहद जी जिम्मेवारी में परिवर्तन करे छॾियो त बेहद जी जिम्मेवारी सां हद जी जिम्मेवारी सुताई पूरी हमेशा बेहद में रहो विश्व जी सर्व आत्माएं जे कल्याण जे निमित्त असां आत्माएं आहियूं त बेहद में त तव्हांजी संबंधी वारा बि अचे तव्हांजी गृहस्थी वारा बि अचे तो बेहद के बूझी करे हद जी जिम्मेवारी खे निभाइण लाइ जेतिरो ई समय संकल्प लॻाईंदा आहियो एतिरो ई निभाइण जे बजाय बिगाड़ंदा वेंदा बाबा केॾी क्लियर ॻाल्हि थो चए तव्हां चओ मां पंहिंजे घर मुंहिंजो घर मुंहिंजा ॿार मूंखे संभालणा आहिनि हीअं करणा आहिनि पर बाबा चए थो अगरि तव्हां मुंहिंजो ठहण खां पोइ अगर विश्व जी सर्व आत्माएं जे लाइ शांति की कामना करण लाइ बाबा खे यादि करण मतलब विश्व जी सर्व आत्माएं खे सुख शांति जी करणी अगर हुनजे बदले तव्हां पंहिंजे हद जे जिम्मेवारियुनि जे संकल्प में टेंशन में लॻल आहियो टे ॾींहं में थोरी देरि बि बाबा खे यादि नथा करो ऐं सोचो था कि मुंहिंजी जिम्मेवारी आहे मूंखे ई सभु कुझु करणो आहे बाबा खे त मां यादि ई न कयो अॼु कम ई हेॾो हुयो बाबा जी मुरली न ॿुधी अॼु ॿारनि जो पेपर आहे ईअं हेॾे वञिणो आहे हीअं करणो आहे त तव्हां हद जी जिम्मेवारी निभाइण जे लाइ जेतिरो बि समय और संकल्प लॻाईंदा आहियो न बाबा खे भुलिजी करे तव्हां निभाइण जे बजाय बिगाड़ंदा आहियो बाबा चए थो तव्हां बिगाड़ंदा आहियो त वाकई में बिगाड़ंदा आहियो असां में एतिरो अकुल थोरी आहे अगरि असां पंहिंजे पाण ई सभु कुझु कंदासीं त वापसि न कलयुगी मत ते हली वेंदासीं अञा त कुझु सिखूं था न गीता में बि चई न की अञा अर्जुन जी की तूं अञा सिखे थो अञा मुंहिंजी राय ईअं मूंखे ई संभालणो मूंखे ई करणो तव्हां आदत विझो हर घंटे में बाबा खे यादि करे सभु ॻाल्हियूं ॿुधायो फटाफट 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 जीअं न्यूज़ हलंदी आहे न पहिरियों फटाफट थोड़ी थोड़ी ॿुधाए छॾंदा आहिनि
और डिटेल में जॾहिं बाबा सां गॾु आराम सां ॻाल्हियूं करो मनी मनी कीअं थियो ये हर घंटे में फटाफट फटाफट बाबा की सब ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि न। ॾिसो तव्हांजो सभु कमु केॾो जल्दी सहज और सुठी रीति सां थी बाबा चईंदा आहिनि ॾिसो बाबा कहिड़ो पीरियड था जंहिंजी तव्हां निभाईंदा न आहियो बिगाड़ंदा आहियो भले सम्झंदा आहियो सम्झो असां फर्ज़ था निभायूं बस कर्तव्य खे संभालूं था उहो निभाइण और संभालण न आहे ॿियो ही पंहिंजी हद जी स्मृति में रहण जे कारण हुन निमित थियण जी आत्माउनि जे बि भाग्य ठाहिण जे बजाए बिगाड़ण जे निमित थियनि। अगर असां बाबा खे भुलिजी करे बाबा जी मक्खी भुलिजी करे कंहिंखे सम्झाईंदासीं गृहस्थी हलाईंदासीं त कल्ह के मत अनुसार लॻाईंदासीं त पोइ आत्मायूं बि तव्हांजे अलौकिक चलन खे न ॾिसंदे हुए अलौकिक बात सां गॾु संबंध जोड़ण सां वंचित थी वेंदी। असांखे जिम्मेवारी सर्विस मिली आहे ॿियनि आत्माउनि खे बाबा सां जोड़ण जी लेकिन असां बाबा खे भुलिजी करे अगरि हुननि जी संभाल कंदासीं त असां हुननि जो संबंध बाबा सां जोड़े न सघंदासीं। ॿियो ई असांजी अहिड़ी चाल चलन ॾिसी करे चईंदा अरे हे त चईंदा मां ध्यान में थी वञा इहे ख़ुदि ई अञा थी अहिड़ी ॻाल्हियूं थी करे ख़ुदि ई असांखे डांटे थी मारे थी अपशब्द थी चए ॻाल्हियूं थी करे जॾहिं असां बाबा खे भुलिजी करे कंदा आहियूं त असां वातावरण जे प्रभाव में अची करे पोइ असां दुनिया वांगुरु ई ॻाल्हाइण लॻी वेंदासीं। फर्ज़ जे बजाए ॿियो ई पंहिंजे पाण में बि मर्ज़ लॻाए छॾंदा आहिनि मोह जो मर्ज़ लॻी वियो न ऐं उहो ई मर्ज़ अनेक आत्माउनि में बि स्वतः ई लॻी वेंदो उहो ई मर्ज़ तव्हां ये न सोचो असांखे कोई नथो ॾिसे बाबा चईंदा न अंत में सभु सेंटर ते न अची सघंदा गली गली में बाबा जो सेंटर हुजणो खपे भले तव्हांजे घर बोर्ड न लॻल आहे लेकिन तव्हां बाबा खे यादि करो था बाबा जी शेष मस्जिद ते हलो था त तव्हां अंत में तव्हां निमित थींदव न सभिनि खे बाबा जो सत्कार कराइण लाइ। अगर असां बाबा जी श्रीमती बाबा खे यादि करे नथा हलूं त असांखे ॾिसी करे ॿिया ॼणा बि वंचित थी विया था वञनि त उहो ई त अनेक आत्माउनि ते बि असांखे ॾिसी पोइ ओड़ो ई रंग थो लॻी वञे इहे बि ज्ञान में वेंदी आहे न त ईअं न करजे ईअं न करजे सुधरी न ईअं त असांखे ॾिसी माण्हू बि कंदा त बाबा चईंदा आहिनि त अनेक आत्माउनि में बि स्वतः ई वो मर्ज़ लॻी त जेके मर्ज़ सम्झो था जेके फर्ज़ सम्झो था उहो फर्ज़ बदिली करे मर्ज़ जो रूप थी वेंदो। हिन करे तव्हां पंहिंजी स्मृति खे परिवर्तन करण जो कुझु आदत करो मां गृहस्थी आहियां फलानी बंधन वारी आहियां मां फलानी जिम्मेवारी वारी आहियां हुनखे हुननि जे बजाए मुख्य पंज स्वरूप स्मृति में लाए जीअं पंजमुखी ब्रह्मा ॾेखारींदा आहिनि न टे मुखी बि ॾेखारींदा आहिनि पंजमुखी बि ॾेखारींदा आहिनि त तव्हां ब्राह्मणनि जो बि पंज मुख्य स्वरूप तव्हांखे स्मृति में रहे त कॾहिं बि असांखे मोह जो मर्ज़ न लिखे असां मोह जे मर्ज़ खां निकिरी करे विश्व कल्याणकारी जे फर्ज़ में हली वेंदा स्वरूप कहिड़ो आहे स्मृति स्वरूप में रहण सां इहे सभी रूप भुलिजी वेंदा ये पंज स्वरूप पंहिंजी स्मृति में रखो त बाक़ी सभु अनेक प्रकार जा जेका पंज के रूप आहिनि काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफरत घृणा रोहण विसरे सब इंसान मुक्त थी स्मृति में रखण जे पंज स्वरूप ॿुधाए जे बाप जा टे रूप आहिनि बाबा ब्रह्मा स्थापना कराईंदा आहिनि विनाश
परिवर्तन कराइने पालना कराइने वही तव्हांजा 5 रूप आहिनि। बाबा जा ॿार भी आहियूं, बाबा जा स्टूडेंट भी आहियूं, रूहानी यात्री भी आहियूं, योद्धा भी आहियूं, ईश्वरीय व खुदाई खिदमतगार भी आहियूं। बाबा जो ॿार, गॉडली स्टूडेंट, रूहानी यात्री, योद्धो ऐं ईश्वरीय व खुदाई खिदमतगार आहियूं। ये 5 स्वरूप धरती में रहनि। सवेरे उथण सां बाप सां गॾु रोहरियान कंदा आहियूं। ॿार रूप सां बाप सां गॾु मिलन मल्हाईंदा आहियूं। त सवेरे उथण सां ई पंहिंजो इहो स्वरूप यादि रहे। मां कीअं? मां बाबा जो ॿार। पोइ त पोइ गृहस्थी काथां आहे ऐं आत्मा बाप सां मिलन मल्हाए त मिलन सां सर्व प्राप्तियुनि जो भी अनुभव थी वेंदो। त पोइ बुद्धि हेॾी होॾी छो वई? आत्मा तृप्त थी वई त बुद्धि वञी न सघी। ॾिसो सतयुग में विश्व महाराजा विश्व महारानी वटि केतिरो धन हूंदो, हुननि जी दासवस्ती, हुननि जी प्रजा भी हूंदी। हुननि जी आत्मा प्रजा जी आत्मा तृप्त हूंदी त हुननि जे महाराजा महारानी जी घर में भी कमु कंदे हुए हुननि जी हीअं न लॻंदो की असां भी हीअं करूं, काश असां वटि भी एॾा वॾा महल हुजनि। उन्हनि जी आत्मा तृप्त आहे। त बाबा चवनि था कि ये याद रखो, मां ॿार आहियां त गृहस्थी काथां। आत्मा बाप सां मिलन मल्हाए त मिलन सर्व प्राप्तियुनि जो अनुभव थी वेंदो। पोइ बुद्धि हेॾे होॾे वेंदी न। हिन सिद्धा कि अगरि बुद्धि हेॾे होॾे वञे थी त अमृत वेले जी हिन पहिरियों स्वरूप जी स्मृति जी कमज़ोरी आहे। त अमृत वेलो सुठो सर्व शास्त्रनि सां संपन्न ठहियासीं त सॼो ॾींहुं ॾाढो सुठो हूंदो। हिन करे पंहिंजी कीर्ति कला जे रूप स्मृति में ईंदा आहिनि। सॼे ॾींहं में अगरि इहे पंज ही रूप समय प्रति समय भिन्न भिन्न कर्म जे प्रमाण स्मृति में रखो त छा स्मृति स्वरूप थियण सां नशो मोह न थी वेंदो। हिन करे ॿुधायो मुश्किल जो कारण इहो आहे जो असां पंहिंजी शिकिल न ॾिसंदा आहियूं। त विच में नॉलेज रूपी दर्पण या समान स्मृति में लाईंदासीं त असां पंहिंजी मतिलबु शिकिल ॾिसी सघंदासीं। भई मां सर्वशक्तिवान चवां थी, मां सर्वशक्तिवान आहियां, आत्मा जी स्थिति आहे। मां शांत स्वरूप आत्मा आहियां, समान जी स्मृति में रहो त मां शांत आहियां। शिकिल ॾिसो, शांत न आहियां त मतिलबु शिकिल में ख़राबी आहे आत्मा। त सदैव कर्म कंदे हुए पंहिंजे दर्पण में हिन स्वरूपनि खे ॾिसो। हिन स्वरूप जे बदिले ॿिया स्वरूप त न आहे, रूप बिगड़ियो त न आहे। शांति जे बदिले थोरी अशांति त न आहे मन में कोई। ॾिसण सां बिगड़े हुए रूप खे सुधारे वठंदो। सहजी सदाकाल जे लाइ नशो मोह थी वेंदो। सम्झो? हाणे ईअं त न चईंदो आहे न कि नशो मोह कीअं खां। नशो मोह ठाहिण लाइ छा करणो पवंदो? हर अधे घंटे में पंहिंजी शिकिल ॾिसो। बाबा त चईंदो आहे हर सेकेंड ॾिसो, पर अभ्यास करो हर कलाक में, अधु घंटे में, न त हर 20 घंटे में पंहिंजी आत्मा जी शिकिल ॾिसो था। स्थिति ॾिसो कंहिंमें ज्ञान जो मनन करे करे कोई भी पॉइंट बुद्धि में लायो, चेक करो मुंहिंजो अहिड़ो स्वरूप आहे। नॉलेज रूपी दर्पण में कि मुंहिंजी चाल चलन सोच थोड़ी हले थी जीअं बाबा चवनि था। पंहिंजे समान में स्थित थी करे स्मृति में लाई करे चेक करो, मां शांत आहियां, सुख जो अनुभव करां थी, ख़ुशि आहियां मां, त नशो मोह थी वेंदो। केतिरो सहज आहे। त बाबा चए थो कि हाणे सम्झो कीअं नशो मोह ठाहिणो आहे। कीअं शब्द खे ईअं शब्द में बदलजो। जीअं स्मृति में लाईंदा आहियो कि असां ईअं हुयासीं, हाणे पोइ ईअं ठहूं था।
जीअं स्मृति में लाईंदा न बाबा थींदा न तव्हां अहिड़ा देवी देवता जहिड़ा हुयो हाणे हूअं ठहूं था न त कीअं शब्द खे ईअं में बदिली करो, कीअं ठहूं हिनजी बजाए ईअं ठहिणो, नॉलेज रूपी दर्पण समान में स्थिति करे इनमें परिवर्तन करे वठो त जीअं हुया हूअं ठही वेंदा। कीअं शब्द खत्म करे कहिड़ो शब्द यादि करणो ईअं चयो बाबा कीअं शांत रहो, हुनजी बजाए बाबा जी युक्ति ॿुधाई अथई कीअं शांत रहो। अच्छा अहिड़ा सेकेंड में पंहिंजी खे स्मृति खां विस्मृति खां स्मृति स्वरूप में लाइण वारा निष्ठ मोह स्मृति स्वरूप थियण वारी समर्थ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं ओम शांति। बाबा खे यादि करो।